कंडियारी मां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारी प्रेस क्लब में हज़रत मौला अली उल मुर्तज़ा अलैहिस्सलाम जी जश्न विलादत जी मुनासिबत सां हिकु पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें केक काटियो वियो ऐं पाक फ़ौज समेत मुल्क पाकिस्तान जी सलामती, तरक्की, ख़ुशहाली, अमुन ऐं इस्तेहकाम लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। तक़रीब में कंडियारी प्रेस क्लब सां लाॻापियल सहाफ़ियुनि मौजूद शख़्सियतुनि शिरकत कई, जिन में अज़हर हुसैन ख़ासकेली, आफ़ताब हुसैन मरी, अशीर शमीर चांडियो, वसीम गुलाम हुसैन, मल्ला कोड़ल मंगी समेत ॿिया शामिल हुआ। उन मौक़े ते हज़रत अली अलैहिस्सलाम जी पाक सीरत, अदल व इंसाफ़, बहादुरी, सबुर, तक़वा ऐं इंसानियत लाइ कयल ख़िदमतुनि ते तफ़सीली रोशनी विधी वई ऐं शिरकत कंदड़नि खे संदन नक्शे कदम ते हलण जी तलक़ीन कई वई। उन मौक़े ते अशीर चांडियो ऐं कंडियारी प्रेस क्लब जे सदर अकील वसाण पंहिंजे ख़िताब में चयो त हज़रत अली अलैहिस्सलाम जूं तलीमात अॼु बि असां सभिनी लाइ मशले राह आहिनि ऐं असांखे घुर्जे त समाज में अदल, भाईचारे, बर्दाश्त ऐं अमन खे हथी ॾियूं। आख़िर में शिरकत कंदड़नि हिक ॿिए खे विलादत मौला अली अलैहिस्सलाम जूं मुबारकूं ॾिनियूं ऐं दुआ ख़ैर सां तक़रीब खैरो आफ़ियत सां पुॼाणी ते पहुती। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।